अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, अॼु असां डॉक्टरनि ते ॻाल्हाईंदासीं जेके डॉक्टर माना फीसूं वधीक वठनि था ऐं कंहिं मरीज़ खे जेकॾहिं कमिरो ॾियनि था उन्हीअ जो फीस हिकु राति जो एतिरो वठनि था, ॼण चओ त माना सॼे महीने जो हिकिड़ी राति जे लेवल सां वसूल करे था वञनि। दोस्तों उन ते ॻाल्हाईंदासीं। दोस्तों अॼुकल्ह छा था कनि डॉक्टर त माना फीस पंहिंजी बि घणी वॾी था वठनि। को ग़रीब अफोर्ड न करे सघे, को डॉक्टर 1000 थो वठे, को 800, को 500, को 300, को 500, माना अहिड़े लेवल सां माना रेट पंहिंजे फी वधीक वठनि था जेको को माण्हू अफोर्ड नथो करे सघे। जेकॾहिं को बीमार वञे थो त उन्हनि खे रिहाइश लाइ नंढड़े में नंढड़ो जेको कमिरो, ॼण चओ त हिकिड़े माना बाथरूम जेतिरो कमिरो या त खणी चओ त ॾिस किचन जेतिरो कमिरो, उन जो बि हिकु राति जी 2000 वठनि था। हीअ जहिड़ो डॉक्टर न आहिनि, ईअं सम्झो त जलाद आहिनि। जीअं माना उहो हिकिड़े माना जेकॾहिं हफ़्तो रहे त हफ़्ते जा हुन जा माना थियनि था 2000 जे हिसाब सां 14000 सिर्फ़ु हफ़्ते जे रहण जो रॻी रिहाइश जो। दोस्तों हालांकि हिते असां वटि मसवाड़ ते जॻह वठो त हिकु कमरे वारी जॻह 2000 3000 ताईं मिली थो वञे, ऐं जेकॾहिं 2 कमरनि वारी जॻह त उन जो महीने जो मसवाड़ 5000 4000 5000 ताईं मसवाड़ आहे। मगर ही डॉक्टर त माना अहिड़ा ज़ालिम चइजनि जिन खे कंहिं इंसान ज़ात लाइ किसासी कोन्हे। हिकिड़ो माण्हू बीमार अचे उहा दवाउनि जो ई पैसा न भरे सघे त उहे रिहाइश जा पैसा एतिरा काॾों भरींदो। मजबूरन उहो माण्हू पट सट करे कंहिंखां कर्ज़ बि पटे ऐं हिननि ज़ालिमनि जे पेट जे बाह झको करण लाइ हिननि जे जिन जे ज़ालिम हिननि डॉक्टरनि जे ॼण पेट में बाह पियो थो भरे रॻी पैसो उन पैसे खे हासिल करण लाइ हू माना ग़रीब माण्हू खे एॾो तंग कनि था जो हू अॻिलियो दवाऊं वठे या हिननि जा पैसा माना या हिननि जूं फीयूं या हिननि जी रिहाइश जा पैसा किथों आणे। हू पंहिंजा बचनि जा ज़ेवरात बि खपाए माण्हुनि खां पटे सटे उहो मरीज़ वीचारो उहो उते हुन में माना डॉक्टर वटि उते बीमारी जे बिस्तरे जे बेड ते हूंदो आहे, मगर हुनखे जेको उन जो जेको खणी ईंदो आहे उहो वीचारो पैसनि जे पट सट में सॼो ॾींहुं लॻो पियो हूंदो आहे, परेशान हूंदो आहे, परेशानी जो आलम हूंदो आहे। इन परेशानीअ जो अलाह इन डॉक्टरनि खां ज़रूरु पुछंदो। इहे जलाद डॉक्टर आहिनि जेके एतिरो फीयूं एतिरो माना हिननि कमरनि जूं माना इहो मसवाड़ूं वसूल कनि था जिन खां को पुछण वारो ई कोन्हे। मगर अल्लाह जी ज़ात ज़बरदस्त आहे, उन्हनि खां हिकु ॾींहुं ज़रूरु पुछंदो। हिते पुछी सघे थो, क़यामत जे ॾींहुं पुछी सघे थो। हीअ चवंदा आहिनि जॾहिं डॉक्टरनि खां सुवाल कयो वेंदो आहे त असां क़ौम जी ख़िदमत कंदासीं, मगर मां ईअं चवंदुसि त क़ौम जी ख़िदमत न करे रहिया आहिनि, मगर क़ौम खे कुही रहिया आहिनि, क़ौम खे ख़तमु करे रहिया आहिनि, बीमार खे अञा बीमार करे रहिया आहिनि। जो लोग ॼण चओ त मुआशी हालात हुननि जा एतिरा तंग थी वेंदा जो महीनो ॿ हो वीचारो उथी न सघंदो, खाई पी न सघंदो चङो चोखो। एतिरो त हुननि खे पीड़े नाश करे था छॾनि, न पूरे था छॾनि। एतिरो इहे डॉक्टरनि खे तरस हुअणु घुरिजे। मगर ही को अहिड़ा कुंद ज़हन डॉक्टर आहिनि जेके अहिड़ियूं दवाऊं महांगियूं बि लिखनि था जिन जो माना माण्हू वठण बि मुश्किल थी थो वञे। ख़ासकर वॾियूं दवाऊं महांगियूं लिखनि था जेको हिननि खे कंपनियूं ऑफर ॾियनि था उन लेवल सां उन्हनि कंपनी जूं दवाऊं लिखी था ॾियनि। हिननि वटि ख़ैर खाई वारो हिकु प्रोग्राम कोन्हे डॉक्टरनि वटि। अलाह जे अज़ाब खां मां ईअं थो चवां त इन्हनि डॉक्टरनि खे डिॼणु घुरिजे, ख़ौफ़ रखणु घुरिजे। अलाह कारण ज़िंदगी गुज़ारण वारा के डॉक्टर हूंदा, मगर उहे अञा असांजे साम्हूं न आया आहिनि। मगर ही जेके हिके खे ॾिसी रॻी अञा हर कंहिंखे अञा वधीक हूंदो आहे त कुझु कमायां, मगर कमाइण जे हिननि खे आहे। हिननि खे इहो न आहे त इंसान ज़ात जी कीअं ख़िदमत कयूं, इंसान ज़ात खे कीअं सहूलियतूं ॾियूं, मगर ही सहूलियतुनि जे बजाए इंसाननि खे ईज़ाइनि ऐं ॾुखाइनि पिया था। महिरबानी।